ज़फ़र काज़मी साहब उहो पहिरियों सिंधी चित्रकार आहे जंहिं कंहिं यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जे प्रेसिडेंट खे पेंट कयो हुजे ऐं उन पोयां हिकु ख़ासि वाक़ियो इहो हो जो 1961 धारे वाइस प्रेसिडेंट यूनाइटेड स्टेट्स जो प्रेसिडेंट लिंडन बेन्स जॉनसन नाले विज़िट ते कराची आयो। जॾहिं हू विज़िट ते कराची आयो त हुन जॾहिं उठ जी सवारी कई त जेको ओठार हो बशीर अहमद सारबान उहो हुनखे ॾाढो उन जे इख़लाक़ या हुन जी ख़ुशि मिज़ाजी सां वाइस प्रेसिडेंट जॉनसन जेको आहे ॾाढो ख़ुशि थियो। वेंदे महिल हुनखे चयईंसि तव्हां जे असांजा महिमान थियो त ज़रूरु असां वटि अचो यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। ऐं माण्हू केरु इहो तवको ई न पियो रखे उन महिल त को बशीर अहमद सारबान चवंदो त हा साईं आउं ईंदुसि यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, पर हुन चयो त हा आउं ईंदुसि, मूंखे घुमायो। ऐं पोइ हू सरकारी महिमान थियो यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका में। 1961 जी तमामु मशहूरु ॻाल्हि आहे, आर्काइव्स में इहा ॻाल्हि मौजूदु आहे ऐं टेक्सिस आर्काइव्स ते उहो पूरी फुटेज मौजूदु आहे। पोइ हू आयो जॾहिं त वॉशिंगटन DC घुमियो ऐं लेडी बर्ड जॉनसन जेका आहे उनखे कंपनी ॾिनी, उनखे घुमायो वॉशिंगटन DC, कैंसस सिटी घुमियो, न्यूयॉर्क सिटी उनखे घुमायूंसि। उहो हफ़्ते खनि जे हिते टूर ते हो ऐं उनमें हुनखे जेम्स मैडिसन हाई स्कूल वियना वर्जीनिया उहो हू घुमियो। उनखां पोइ हू वापसि पाकिस्तान कराची मोटियो। वरी जॾहिं 1967 में हाणे प्रेसिडेंट जॉनसन हाणे प्रेसिडेंट थियो 1967 में, 61 में हू वाइस प्रेसिडेंट हो। 1967 में जॾहिं हू 24 दिसंबर 1967 में जॾहिं पाकिस्तान हू आयो, सदर अयूब उन महिल पाकिस्तान जो सदर हो, उनखे वेलकम कयो। इन मौक़े ते को तस्वीरुनि जी नुमाइश थी, उनमें काज़मी साहब जेका तस्वीर ठाही ज़फ़र काज़मी साहब, उन में सदर जॉनसन खे काज़मी साहब सिंधी अजरक जो पटको पग जेका आहे पाराई आहे ऐं उन तस्वीर में प्रेसिडेंट सां गॾु पोयां हुनजो बशीर अहमद सारबान जो उठ आहे, बशीर अहमद सारबान पाण आहे ऐं हो हिकिड़ो कबूतर हथ ते झलियो बीठो आहे जो बॉन्ड ऑफ फ्रेंडशिप उन थीम हुई त ॿिनि मुल्कनि जे विच में दोस्ती जो हिकिड़ो ॻंढापो। उहा हिकिड़ी तारीख़ी तस्वीर आहे, इहा बि ज़फ़र काज़मी साहब जी हिकिड़ी तारीख़ी पेंटिंग आहे।